संदन चवण जे मुताबिक़ त 40 खन असांजा लेगारी आहिनि ॻोठनि जा। हाणे पुछोसीं तव्हां हिते, उहे त जेल में पिया आहिनि। हिकिड़नि खे शिकारपुर मोकिलियो अथनि, हिकिड़नि खे नवाबशाह नौशरो फिरोज़ कोर्ट में, हिकिड़नि खे नवाबशाह, हिकिड़नि खे को ॿिए कंहिं पासे। ऐं 40 टीह 35 माण्हू जेके आहिनि उनखे ॿधे खणी विया आहिनि, पर ख़बर न आहे किथे आहिनि, कंहिं पोज़ीशन में आहिनि, कहिड़े थाणे अथनि, असांखे का ख़बर न आहे। ऐं उन लाइ असांखे को ख़बर बि कोन थो ॿुधाए, न को असीं वञी था सघूं। असीं दवा वठणु कोन था वञी सघूं, रोज़गार लाइ कोन था वञी सघूं, का शइ कोन था वठी अची सघूं। अॼु ॾाढी तकलीफ़ में संदन ॿुधायूं त असीं हिते 16 सखिया वेठा हुआसीं। मीर चाकर खां जे ज़माने खां हिते अची असां वेठासीं ज़मीनुनि सां गॾु। पोइ कंहिं वटि 8 एकड़, कंहिं वटि 10 एकड़, कंहिं वटि ईअं प्लाट्स आहिनि, उहे हुआ। पोइ उन्हनि प्लाटनि जूं असांखे सनदूं मिलियूं, नाले खाते थिया। पोइ ज़मीन ॿोॾ आई, पोइ रिकार्ड वियो हलियो, पोइ वरी सनदूं ॾिनूं असांखे। उहे सनदूं असीं उन्हनि पंहिंजनि एकड़नि ते सनदनि में वेठा आहियूं। उन्हनि खे आबाद कयूं था, को कॾहिं आबाद थियनि थियूं, कॾहिं, पर उन्हनि ते जो दरिया जे करे असांजी आबादी थिए थी। हाणे उहे सनदूं हिननि खां फुरिजी वियूं। हाणे उन्हनि खे डपु पियो त असांखां सनदूं जेके 98 या 99 में या कॾहिं हिन जूं सनदूं रथियूं, 93 में हिनखे नवाज़ शरीफ़ जे चवण बकौल संदन मिलियूं। ऐं उहे अलाए केॾां वियलियूं, जॾहिं त असीं 100 सालनि खां हिते वेठल आहियूं। हुन जो असांजा पाड़ा आहिनि, उन पाड़े जो हर के पाड़े जो ॻोठु आहे। को चाकराणी आहे, को बिजाराणी आहे, को आमदाणी आहे, पर अहिड़े क़िस्म जा हिन जा ॻोठ, कंहिंमें 10 घर आहिनि, कंहिंमें 5 घर आहिनि, कंहिंमें 2 घर आहिनि। उहे सनदूं बि असां वटि कोन आहिनि, ॾाढा परेशान हुआ त जेकॾहिं हे हुकूमत उथारियो हिननि खे त असां केतिरो पंहिंजो पाण खे रोके कोन सघंदासीं। इहा परेशानी मूंखे हुनजी ॾाढी आई त हिकु ॾींहुं केॾा रोज़ी ते कोन था वञी सघनि, पर हिते जेका पंहिंजी रोज़ी अथनि उन त बेघर चवंदी सभु एतिरा वेंदा केॾां। को हिकिड़ो 2 माण्हू कोन्हे, 2-2 हज़ार घर माण्हू आहिनि, इहे आख़िर केॾां वेंदा। MRD जो ज़मानो यादि ईंदो आहे, असां वेंदा हुआसीं रोडनि ते, माण्हू का जीप ॾिसां त हिकिड़ी कमांद में घिड़ी वेंदा, त मथां का पुलिस जी जीप त कोन लिखी वेंदा हुआ। MRD जे ज़माने जो ज़ालो केॾो। त हिते हिन ॻोठ में अहिड़ो डपु हो जो केतिरा माण्हू त निकिरण लाइ तयारु न हुआ, केतिरा माण्हू निकिरी आया। पोइ हिकिड़ो दफ़े जो मसइलो इहो आहे जेको हल थियणु खपे। आउं सम्झंदुसि त सिंध हुकूमत खे पहिरीं बोर्ड ऑफ रेवेन्यू जे सीनियर मेंबर खे रिक्वेस्ट कंदुसि त वाहिरनि जा सनदूं हिननि खे बहाल करे ॾियूं वञनि, या मालिक रद्द छो थियूं, मूंखे सम्झ नथी अचे। ऐं मूं हिननि खे चयो जेकॾहिं तव्हां वटि को अहिड़ा काग़ज़ात आहिनि त उहे असां वटि खणी ईंदो त असीं तव्हांजी सॼी मदद कंदासीं, फ्री ऑफ कास्ट सॼे ॻोठ जी। तव्हांजो हक़ु तव्हांखे मिलणु खपे। कोशिशि कंदासीं त तव्हांखे हर जॻह ते वकील नौशरो फिरोज़ मिले, अॻिते हली मिले। सखर हाई कोर्ट तव्हांजी आहे, सखर हाई कोर्ट लाइ वकील मिले त असीं तव्हांखे ॾींदासीं। नौशरो फिरोज़ में तव्हां केस कोन था हलनि, असीं तव्हांजो वकील ॾींदासीं। पोइ हुन चवणो त नौशरो फिरोज़ वटि असां वटि वकील आहिनि। सखर में बि कंहिं वकील जो ॿुधायो त उहो असां हुन सां ॻाल्हायो।